दादू प्रेस क्लब के सदर बाबर हुसैन भट्ट पारां शहीद साफ़ी नसरुल्ला गडानी के जाम शहादत ते 3 ॾींहं सरकारी ख़बरुनि जो बाइकॉट करे एहतजाज किया है। इन हवाले से अधिक तफ़सील ॾेई रहिया है दादू मां CN न्यूज़ के रिपोर्टर ग़ुलाम रब्बानी। जी ग़ुलाम रब्बानी, छा तफ़सील आहिनि? जी, दादू प्रेस क्लब के सदर साबिर हुसैन भट्ट पारां शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी के जाम शहादत ते 3 ॾींहं सरकारी ख़बरुनि जो बाइकाट करे छॾियो। दादू प्रेस क्लब के सहाफ़ियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में सीनियर सहाफ़ी वली चांडियो, जलाल सोनगी, निज़ाम शेख, न्याज़ चांडियो, रिज़वान मंगी, दीदार शेख, आसिफ सुमरो, आज़ाद बलोच, लियाकत मलक, कामरान कोरई, अब्दुल मैसर सिंध हुकूमत के अल्टीमेटम ॾिनो। असां हिकिड़ो लाश शहीद जान मोहम्मद महर जो खयो ई न आहे त वरी ॿियो वाक़ियो शहीद नसरुल्ला गडानी जो लाश मिलियो आहे ऐं सिंध सरकार जी ख़ामोशी ते मातम कजे या छा कजे। शहीदनि जी कातलनि जा पेरा सिंध सरकार तरफ़ वञी रहिया आहिनि। सिंध सहाफ़ियुनि लाइ मक़तूल गाह बणिजी चुकी आहे। उन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां नोटिस वठण जो मुतालबो कयो त शहीदनि जे रहंदड़ कातलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटारे में आंदो वञे। जी मेहरबानी ग़ुलाम रब्बानी, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।